अस्सलाम वालेकुम नाज़रीन, डीएस न्यूज़ में तव्हां सभिनी खे भलीकार। नाज़रीन, घोटकी मां तव्हांखे अहम ख़बर खां आगाह करे आया आहियूं। कानपुर महल में क़तल थियल चांडियूमल ऐं संदसि भाइटी विंध्या कुमारी खे ज़ख़्मी करण जो केस ख़ुदकुशी कंदड़ जवाबदार सोनू कुमार ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील लाइ टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे घोटकी मां डीएस न्यूज़ जो रिपोर्टर ख़ान मोहम्मद पिताफ़ी। जी ख़ान मोहम्मद, तफ़सील खां आगाह कजो। जी, ज़िले घोटकी जे ताक़े खानगढ़ खानपुर महल में जवाबदार हथां बेदर्दी सां क़त्ल थी वियल हिंदू दीवान चांडूमल ऐं संदसि भाइटी विधना कुमारी खे ज़ख़्मी करण जो ख़ुदकुशी कंदड़ सोनू कुमार मथां केस दाख़िल। ख़बर मूजिबि खानपुर महल में क़त्ल थियल चांडूमल ऐं संदसि भाइटी विधना कुमारी खे ज़ख़्मी करण जो केस ख़ुदकुशी कंदड़ जवाबदार सोनू कुमार ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। मक़तूल चांडूमल जे पुट प्रिंस कुमार जी फरियाद ते खानपुर महल थाणे ते ख़ुदकुशी कंदड़ जैकाबाद वासी जवाबदार सोनू कुमार वलद नानक राम ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। फरियादी केस में ॼणायो आहे त जैकाबाद वासी जवाबदार सोनू कुमार मुंहिंजो चाचे सूमर दास ऐं वालिद चांडूमल खां मुंहिंजी सौट विधना जो रिश्तो घुरियो, जंहिं ते मुंहिंजे वालिद ऐं सौट विधना जो रिश्तो ॾियण खां इनकार कयो। फरियादी मूजिबि जवाबदार सोनू कुमार रिश्तो न ॾियण तां ज़िदत में अची जवाबदार असांजे घर में दाख़िल थी मुंहिंजे वालिद चांडूमल खे पिस्टल जा फायर करे क़त्ल कयो। वाज़े रहे त ही 4 ॾींहं अॻु जवाबदार सोनू कुमार खानपुर महल में हिंदू दीवान चांडूमल जे घर में दाख़िल थी चांडूमल खे क़त्ल कयो ऐं संदसि भाइटी विधना कुमारी खे ज़ख़्मी करण बाद पाण बि ख़ुदकुशी करे छॾी हुई। जी, वॾी महिरबानी ख़ान मोहम्मद, तफ़सील खां आगाह करण जे लाइ।